अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर दोस्तों, अॼु हिकु पाण नओं लेसन स्टार्ट कंदासीं। सेल्फ इंट्रोडक्शन, पंहिंजो तारीफ़ कीअं करायूं चाइनीज़ में, सिंधी ज़बान जे ज़रिए। त दोस्तों, इन जो पहिरियों लफ़्ज़ आहे चाइनीज़ जो वाह। इन जो मतिलबु इंग्लिश में थींदो आई या मी, ऐं वरी सिंधी में इन जी मीनिंग थींदी आऊं या मां। नंबर 2 ते लफ़्ज़ आहे नी, चाइनीज़ जो, इनमें इंग्लिश में इनखे चइबो आहे यू, ऐं जो सिंधी में मतिलबु थींदो तूं या तव्हां। नंबर 3 ते आहे था, चाइनीज़ जो वर्ड आहे था, इनखे इंग्लिश में चइबो ही या शी, इन जो सिंधी में बि ही या शी जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो, था। अॻिते पाण पढ़ंदासीं, चाइनीज़ जो वर्ड आहे शनमा, इन जो इंग्लिश में मीनिंग थींदी वाट, ऐं इन जी सिंधी में मीनिंग थींदी छा, शनमा। ऐं नंबर 2 ते आहे वॉश, चाइनीज़ जो वर्ड आहे वॉश, इन जो इंग्लिश में थींदो आई एम, ऐं सिंधी में इन जी मीनिंग थींदी मां आहियां। अॻिते पाण पढ़ंदासीं स्लाइड नंबर 3 ते, जेको आहे उहो चाइनीज़ जो वर्ड आहे चियाओ, इन जो मतिलबु थींदो टू बी कॉल्ड, मतिलबु सॾणु या सॾिजणु। नंबर 2 ते आहे मिंग्स, मिंग्स मतिलबु नेम, नालो। नंबर 3 ते आहे वॉचियाओ, मतिलबु माय नेम इज़, मतिलबु मुंहिंजो नालो आहे। त इहो सभु कुझु सिखी पाण पंहिंजो सेल्फ इंट्रोडक्शन कीअं था कराए सघूं चाइनीज़ में, या चाइनीज़ बंदे खे पाण कीअं था पंहिंजो सेल्फ इंट्रोडक्शन कराए सघूं। त इहो आहे नी चियाओ शनमा मिंग्स, मतिलबु वाट इज़ योर नेम। जेकॾहिं हू चाइनीज़ माण्हू पाण खां पुछा करे थो त नी चियाओ शनमा मिंग्स, मतिलबु इन जो थींदो तुंहिंजो नालो छा आहे, तॾहिं पाण चवंदासीं वाह चियाओ अली, वाह चियाओ यूसुफ, मतिलबु माय नेम इज़ अली या माय नेम इज़ यूसुफ, मुंहिंजो नालो अली आहे या मुंहिंजो नालो यूसुफ आहे। उमेदु आहे त हाणे तव्हांखे पंहिंजो नालो चाइनीज़ में ॿुधाइण में का दिक़त कोन थींदी, या को चाइनीज़ माण्हू तव्हां खां सुवालु पुछा करे थो त वाट इज़ योर नेम, त उनखे तव्हां पंहिंजो इहो नालो ॿुधाए सघो था चाइनीज़ में। त हाणे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा तव्हांजी महिरबानी। मिलंदासीं हिकिड़े नए वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।